नाज़रीन, चौमासे जी बरसात जिथे पूरी सिंध के लपेट में आणे छॾियो आहे, उते भिरिया सिटी ऐं उन जे आसपास जे ॻोठनि में आबादगारनि जे पोखियल वणनि, कमंद, सारियूं, तिर, भाॼियुनि समेत चौपाए माल जो चारो पिणु बरसाती पाणी हेठि आहे। अचो त हितां जे आबादगारनि खां हाल अहिवाल वठूं त उन बारे में हुननि जो छा चवणु आहे। असांजा फसल ॿुॾी विया आहिनि, वण असांजा तबाह थी विया आहिनि, असांजा सारियूं सभु तबाह थी विया आहिनि। को बि असांखां माण्हू पुछणु कोन थो अचे, को बि वॾेरो, को बि चङो जंहिंखे वोट ॾींदा उहे बि नथा अचनि। वोटनि ते चए मथे अचनि था, बीहनि था, हर शइ मिलंदो, हींअर त अचनि न, रस्तनि जा पाणी कढी ॾियनि, फसुलनि खे ॾिसनि अची त असां सां को हेल्प कनि न। को बि माण्हू असां ॾे नथो अचे। फसल ख़तमु थी आहे, हर शइ ख़तमु थी आहे, असां ईअं वेठा आहियूं हीअं मस्तु चुप करे। हर शइ व्याज ते आहे, कलर थियो, दवा थियो, जेको बि थियो, हींअर का शइ असां ॾींदासीं काॾूं। ग़रीब माण्हू महिरबानी करे असां सां हेल्प कनि, असां सां मदद करे, गवर्नमेंट करे, हद जा वॾेरा कनि। उन टाइम में वोट ॾे, हर माण्हू ईंदो आहे, हींअर को बि पुछा नथो करे त माण्हू मरी विया आहिनि, कंहिंखे परवाह न आहे। बसि अलाह जो सहारो वठी असां वेठा आहियूं चुप करे। सही असांजो चवणु आहे त असां तिर पोखिया हुआ, असांजो 10 एकड़ हुया, 10 एकड़ ई असां तबाह थी विया। तव्हां ॾिसी सघो था त पाणी जेको बरसात में एतिरो बीठो आहे त हर शइ फसल तबाह थी वई आहे। त असांजी माली मदद कई वञे। असांखे अपील आहे हुकूमत इमरान ख़ान साहब ते त असांजी माली मदद कई वञे। पोयनि ॾींहंनि खां मुसलसल 5-6 ॾींहंनि खां बरसाति शुरू आहे, जंहिंजे करे वणनि जो 35-40 एकड़ रुपया 40 एकड़ फसल तबाह थी चुकी आहे। जंहिंमें अञा बि तव्हां ॾिसो था त पाणी बीठो आहे। लखे रुपया बिल आहिनि, हरनि जा, कलर, ऐं तंहिंखां पोइ दवाऊं, माल जो गाह आहे उहो तबाह थी वियो। तंहिंखां पोइ ॿियूं फसलूं आहिनि, असांजे 4 एकड़ भिंडी आहे सो तबाह थी वई। ऐं मुसलसल पाणी को बि इंतिज़ामिया असां सां ताउन न कयो आहे। टाउन वारनि ॿियनि हुकूमत पारां को बि असां सां ताउन न कयो आहे। नाज़रीन, तव्हां हिते हिन आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त 2 खां 5 फुटनि ताईं असांजे ज़मीनुनि में हिन वक़्तु ताईं पाणी बीठल आहे, जंहिं करे असांजा टोटल फसल तबाह हल आहिनि। हिननि गवर्नमेंट सिंध ऐं वस वारनि खां अपील कई त असांजे फसलुनि में जेको पाणी बीठल आहे उहो पाणी निकाल कराए न वञे। कैमरामैन राजा अब्बासी सां गॾु आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़, भिरिया सिटी।